9 बजे सकरण से निकले थे और हम जा रहे हैं, अभी जा नहीं रहे बल्कि पहुंच चुके हैं काम शुरू मेहरान यूनिवर्सिटी। यहाँ पे हमारे एक सेलिब्रिटी से मिलना है। फिल्म के प्रीमियर शो के लिए हम यहाँ उनको इनवाइट करने आए हैं और बहुत अच्छी शख्सियत हैं, जानी मानी शख्सियत हैं। अब हम आपको उनका नाम कुछ भी नहीं बता रहे क्योंकि ये सरप्राइज़ है आप लोगों के लिए। हमारे साथ मौजूद है अभी अपने हनीफ कीरो साहब, हमारे बहुत ही अच्छे दोस्त, और उसके साथ ही हमारे साथ ये वकार कीरो साहब मौजूद हैं, बहुत ही अच्छे नातख्वां, अच्छे अदाकार हैं, लेकिन इतने बड़े सेलिब्रिटी अभी बने नहीं हैं। कोशिश कर रहे हैं कि इनको बना दें। वकार भाई जी भाई, क्या सूरत हाल है? सूरत हाल ये है कि भाई फिल्म का प्रीमियर करना है, तो इसीलिए मुझे आना पड़ा, बर्दाश्त करना पड़ा मुसव्विर चौहान को। अच्छा, इसीलिए हम जा सोच समझ के बोलिए, और ये व्लॉग में नहीं शामिल होगा। व्लॉग इसका एड करेंगे। हाँ, पिछली बार तो तूने वो मुझे जो कहा था ना कि सब्सक्राइब कर दे, वो कर दिया था मैंने शामिल। हाँ साहब, नहीं खबर खामोश ही को याद अची वजह लगे ईअं तो यार उन फेस एक्सप्रेशन ॿुधाइनि था तो माज़ी जो लम्हो याद अची वई या पोइ डेरी याद पई अची। सही। हम अभी और एक डिपार्टमेंट पहुंचे हैं यूनिवर्सिटी के। यहाँ पे ये सामने जो बिल्डिंग नज़र आ रही है मेरे पीछे, इस बिल्डिंग में हमारे वो सेलिब्रिटी जिसको हम अपने फिल्म के प्रीमियर में इनवाइट करने आए हैं। तो फिलहाल हम यहाँ पे 2 मिनट के लिए रिलैक्स हो रहे हैं, केप कर रहे हैं, उसके बाद हम अंदर जा रहे हैं उस अजीम शख्स से आपको दिखाने के लिए। और एक माना ऑफिस ऑफ रिसर्च एंड इनोवेशन, आखिर में छा हो, आखिर में छा हो। जस्ट वॾा अदाकार हूंदा आहिनि, जस्ट उहे चांहि पीआरींदा आहिनि या त जस्ट हिकिड़ो 5 मिंट 10 मिंट ॾींदा आहिनि, उन खां पोइ चवंदा आहिनि बाबा ठीकु आहे पोइ गॾु आहियूं पाण। तो साईं जन असांजी चांहि त प्यारी, उन सां गॾु सैंडविच, पेटीज़ ऐं प्लस में ज़बरदस्त कचहरी ऐं बहितरीनु असांखे आइडियाज़ पिण ॾिना। वरी साईं जन खां कुझु छा कयो ॼाण मूंखां ॻाल्हाइण कोन थो अचे। साईं वरी महिरबानी, थैंक यू फॉर वरी करे आया। सभिनी खां पहिरीं त मूंखे हिन ॻाल्हि जी ख़ुशी आहे जो तव्हां हिननि खे लाइक़ु सम्झो जो पाण अॼु हिन कचहरीअ में हिते उन फिल्म जो ज़िक्र पिया कयूं जेका मुंहिंजे हिसाब मां ऐं बग़ैर ॾिठे तव्हांजी कमिटमेंट, तव्हांजी हिन कम सां जंहिं अंदाज़ में तव्हां जुटियल आहियो, इहो अंदाज़ो लॻाए सघां थो त तव्हां हिकिड़ो नओं ट्रेंड सेट करणु पिया वञो। इंशाअल्लाह मुंहिंजूं नेक तमन्नाऊं, दिली दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं मुंहिंजो ख़्यालु हो त पाण अॼु हिन तव्हांजी आमद सां हिन FM रेडियो, छो जो इहो असांजो एजुकेशनल रेडियो आहे, लिटरेचर ऐं लिटरेरी जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे हिन ते असां कवर करियूं था। त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त पाण हिन मूवी ते बि हिकिड़ो प्रोग्राम रिकॉर्ड कंदासीं, पर मज़ो तॾहिं ईंदो जॾहिं हिन जी हिकिड़ी अञा स्क्रीनिंग थी वञे, छो जो आउं चाहींदुसि त हिनखे असां न सिर्फ़ु ऑडियो पर हिन जी वरी फेसबुक ते वीडियो बि रखूं। त उहो तॾहिं थींदो जॾहिं आउं हिन में जेके इम्पोर्टेंट सीन्स वग़ैरह हूंदा उन्हनि ते पाण ॻाल्हाए सघंदुसि। मूं अञा मूवी ॾिठी कान्हे, ऐं पाण हुन प्रीमियर लाइ एक्साइटेड आहियां जेको सकरन में थियण वारो आहे 3 अक्टूबर ते। सो जॾहिं मूवी ॾिसंदासीं पोइ इनशाला हिन जे पोस्ट इवेंट ते प्रोग्राम कबो ऐं उन में जेके टेक्निकल या उन में डायलॉग्स या ॿी जेका परफॉर्मेंस थींदी उन ते पाण ॻाल्हाईंदासीं तफ़सीली। फ़िलहाल त एतिरो ई, त तव्हांजी आमद जी महिरबानी, तव्हां मूंखे इज़त ॾिनी ऐं हिन लाइक़ु सम्झो हिन प्रोग्राम में अचण जे लाइ।
वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॿुधो पिया मेहरान यूनिवर्सिटी FM रेडियो 92.6 मां आहियां सां गॾु साकिब अबड़ो ऐं अॼु असांजी गुफ़्तगू हले पई उन फिल्म जे हवाले सां, उहा टेलीफिल्म जंहिंजो प्रीमियर थियण वारो आहे 3 अक्टूबर सकरन शहर में। ऐं उहा फिल्म, उनजो नालो, इन जा ऑर्गेनाइज़र्स, उन जा फिल्म मेकर्स केरु आहिनि, मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। अचो त उन्हनि जो तारुफ़ बि थी वञे ऐं मुख़्तसिर कचहरी बि थिए त असां हिन फिल्म जे बारे में केतिरा एक्साइटेड आहिनि, उन जो बैकग्राउंड, उन जी स्टोरी, उन जी मोटिवेशन, उन्हनि खे किथां इन जे बारे में इंस्पिरेशन थी। अचो त ॻाल्हायूं था मुसव्विर चौहान सां। अस्सलाम वालेकुम मुसव्विर, भली करे आया। वालेकुम सलाम सर। ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? सभिनी खां पहिरीं ॿुधायो कीअं था महसूसु करो अॼु मेहरान यूनिवर्सिटी FM रेडियो ते मौजूदु आहियो तव्हां? सर सभ खां पहिरियों त महसूसात खे फील नथो कराए सघिजे, फील करे सघिजे थो। असांखे हिकिड़ी वधीक एक्साइटमेंट हुई तव्हां सां मुलाक़ात करण जी ऐं यूनिवर्सिटी मां पहिरियों चकर आयो आहियां। भली करे आया। तव्हां जेकॾहिं फिल्म जो सवाल कयो आहे त फिल्म ठाहिण जो ख़्यालु असांखे ईअं सम्झो त बचपन खां ख़्वाहिश हुई ऐं उन खां पोइ असांखे 15 खां 16 महीना थिया आहिनि असां यूट्यूब ते चैनल ठाहियोसीं। शॉर्ट मूवीज़ मतिलबु उन्हनि ते कमु कंदा आहियूं, पर अॻिते हली करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे साईं, जेको माण्हू जीअं धरती ते रहे थो उन जा सूर, उन जी तकलीफ़ूं महसूसु करे थो। मिट्टी सां मोहबत नेचुरल आहे। सो जॾहिं उहा उन नेचुरल मोहबत असांखे उत्साहियो त असां फल सिंध जे नाले सां हिकिड़ो स्क्रिप्ट लिखियोसीं ऐं असां पहिरियों तजुर्बो करण जी कोशिशि कई त असां उन फिल्म ठाहियूं, हिकिड़ी टेलीफिल्म। सो नेठ असां 2 महीननि जी मुसलसल महिनत खां पोइ उहा फिल्म ठाहीसीं। जॾहिं फिल्म कंप्लीट थी वई त असांजे ज़हन में ख़्यालु आयो त छो न बजाए यूट्यूब ते अपलोड करण जे आम माण्हुनि ते आवाज़ु पहुचायूं। त असांखे प्रीमियर शो जो ख़्यालु आयो। असां प्रीमियर शो जे लाइ हिकिड़ो माहौल जोड़ियोसीं ऐं उन ई सिलसिले में तव्हां वटि आया। अच्छा, इहो ॿुधायो त हीअ जेको फल सिंध आहे, इहा हिकिड़ी सम्झो शॉर्ट फिल्म जंहिंजो प्रीमियर 3 अक्टूबर ते थियणो आहे, उन खां पोइ इहा फिल्म अव्हांजे इन ही SBA वाइन्स ते यूट्यूब पेज ते इन खे अपलोड करण जो इरादो आहे या अॻिते तव्हांजो इन खे ॿियनि शहरनि में बि खणी वञण जो इरादो आहे त जीअं प्रीमियर हिते थियो आहे? सर जॾहिं असां फिल्म जो ट्रेलर रिलीज़ कयो फेसबुक ते त असांखे इहा उमेद न हुई त फिल्म एतिरी सिंध में ट्रेलर हुनजो वायरल थींदो। ट्रेलर जारी थियण खां पोइ जेका मोट मिली पूरी सिंध मां, त उन असांखे उत्साह ॾियारियो त मौज़ू में कुझु आहे। हेसि ताईं असां रियलाइज़ कोन कयो त मौज़ू में शायदि कुझु आहे या कोन्हे। असां हिकिड़ो शौक़िया कमु पिया कयो ऐं हिकिड़ो अंदरि में मोहबत हुई जेका धरती जे लाइ, उनजे लाइ कमु पिया कयोसीं। पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां डिमांड आई त तव्हां जेकॾहिं फिल्म जो प्रीमियर सकण में कयो था त पोइ असांजे शहर में छो न। जॾहिं ईअं शेड्यूल तव्हांखे ॿुधायूं त 10 खनि शहर आहिनि, सखर, मकली, सन, मोरो या हैदराबाद, इन्हनि शहरनि समेत 10 शहर आहिनि जिते दोस्त अप्रोच कनि पिया त असांजे शहर में प्रीमियर कयो, तव्हांखे हाउसफुल कराए ॾियणु असांजो कमु आहे ऐं प्लस में जेको आहे ऑडिटोरियम हॉल उहो बि असां तव्हांखे कराए था ॾियूं। हाणे असां चऊं था त असां सकण वारो जेको तजुर्बो आहे, हालांकि असांखे फिल्म इंडस्ट्री सां पहिरियों असांजो तालुक़ु न हुयो, पहिरियों तजुर्बो आहे। जेको सकण में कामयाबु थिए थो त कोशिशि आहे त अॻिते ॿियनि शहरनि में हुनखे डिलीवर कयूं। इंशाल्लाह ज़रूरु थींदो। अॼु जी हिन मुख़्तसिर कचहरीअ जो बसि आख़िरी सुवालु इहो त हिन प्रीमियर खां पोइ, हिन फिल्म खां पोइ नऊं को प्रोजेक्ट, नऊं को आइडिया जंहिंखे तव्हां हिन वक़्तु ई जंहिं ते कमु करणु शुरू कयो हुजे, या असां छा तसलसुल सां अव्हांजे हिन प्लेटफॉर्म SBA वाइन्स जे प्लेटफॉर्म तां फिल्मुनि खे एक्सपेक्ट करियूं ऐं उमेद रखूं त हितां फिल्मूं ईंदियूं रहंदियूं? सर सभ खां पहिरियां त असां जेका सिंधी फिल्म इंडस्ट्री जी ॻाल्हि कयूं त हिकिड़ी शइ जी कमी असां हमेशह महसूसु कई त असां वटि जेके ज़मीनी मसइला आहिनि, हक़ीक़ी कहाणियूं आहिनि, उन्हनि ते असां फिल्मूं कोन ॾिठियूं सिंधी शोबस में ख़ासि तौर मे बि हुजनि बि असांजी नज़र मां कोन गुज़रियूं हेसि ताईं। ऐं जेके दोस्त नौजवान अदाकार आहिनि, नौजवान जनरेशन्स आहिनि, उहे कमु कनि पिया, पर शॉर्ट मूवीज़ जी सूरत में जेको प्रॉपर हिकिड़ी मूवी जीअं बॉलीवुड, डॉलीवुड, कॉलीवुड खोड़ सारा इदारा आहिनि जेके पंहिंजी तारीख़ी किरदारनि ते फिल्मूं ठाहिनि था, पंहिंजे जेके बुनियादी मौज़ू आहिनि धरती सां लाॻापियल, उन्हनि ते फिल्मूं ठाहिनि था। असां वटि अहिड़े क़िस्म जी का फिल्म कोन थी थिए। तव्हां SBA वाइन्स जे प्लेटफॉर्म ते असांजी ख़्वाहिश इहा आहे त असां सिंध जा जेके बुनियादी मसाइला आहिनि, एजुकेशन आहे, हाणे जेको नेक्स्ट असांजो प्रोजेक्ट आहे उहो असां चाहियूं पिया त इन ई टाइप जो, इन खां बहितर करे असां एजुकेशन ते हिकिड़ी फिल्म ठाहियूं जेका मोटिवेशनल हुजे। ज़बरदस्त, ज़बरदस्त। सो विश यू बेस्ट ऑफ लक दोस्तो। अवां जेके असांखे हिन वक़्तु इन असांजी मुख़्तसिर कचहरी खे ॾिठो बि ऐं कुझु दोस्त असांखे जेके ॿुधनि बि पिया, उन्हनि खे बसि ॿीहर हिकिड़ो भेरो इहो ई यादगिरी ॾियारींदा हलूं त हीअ नई फिल्म, टेलीफिल्म, शॉर्ट फिल्म फल सिंध जे नाले सां जेका रिलीज़ थियण वारी आहे SBA वाइन्स जे पारां 3 अक्टूबर ते, हिन जो पहिरियों प्रीमियर शो सकरन में थींदो जितां जा ई दोस्त आहिनि। ऐं उनखां पोइ जीअं पाण उन्हनि ॿुधायो तक़रीबन 10 खनि शहरनि में हिन जा प्रीमियर इंशाअल्लाह शेड्यूल थींदा। ज़रूरु उहे उन्हनि खे तव्हां ॾिसणु वञिजो। ऐं ॿियो असांजे हिन नौजवान दोस्तनि खे सपोर्ट ज़रूरु कयो। SBA
रिवाइंस जो पेज इन वीडियो जे लिंक में ज़रूरु तव्हांखे मिलंदो। तव्हां उन पेज खे लाइक करियो, शेयर करियो, सब्सक्राइब करियो ऐं गॾो गॾु हिन अॼु जी कचहरीअ जे आख़िर में तोहफ़तन सुखड़ीअ तौरु असांजे जेके प्रोग्राम खे हिन वक़्तु लिसनर्स ॿुधनि था उन्हनि खे ॿुधाईंदा हलूं त हिन मूवी में सैफ समेत जो आवाज़ बि अवां ॿुधंदव, उनजो मशहूरु गीत उनखे हिन फिल्म में शामिलु कयो वियो आहे। उहो ई गीत हिन वक़्तु तव्हांजे लाइ प्ले कंदे तव्हां खां वठंदासीं फ़िलहालु इजाज़त। ॾिसंदा रहो ऐं ॿुधंदा रहो म्यूट FM 92.6। हमें जाम शोर में तकरीबन 3 घंटे लग गए, क्योंकि वहाँ पे हमने सर जो थे हमारे साकिब अबड़ो साहब, उनके साथ बहुत ज़्यादा हमारी गपशप लगी। उन्होंने बहुत हमें इज़्ज़त दी, बहुत प्यार दिया, हमें हमारे काम को अप्रिशिएट किया। वहाँ से हम जैसे निकले फिर जो हमारे डिप्टी डायरेक्टर थे सिंध TV के, सिंध यूनिवर्सिटी में उनकी जॉब है, सर गुलाम रसूल चांडो साहब, उनसे मुलाकात की, उनको इन्विटेशन कार्ड दिया। अब जो हमारी रवानगी है कराची के लिए, हमने कराची का टूल प्लाज़ा भी क्रॉस कर लिया है। अभी हम कराची के नज़दीक हैं, मंजिल हमारी करीब है और यहाँ हम जिससे मिलने जा रहे हैं ये भी सरप्राइज़ है। एक सरप्राइज़ तो खोल कर आ गए हम, बाकी एक सरप्राइज़ बल्कि दो सरप्राइज़ हैं। अब देखते हैं किससे मिलना है, हमने आपको दिखा लेंगे।